कमो पेश 1,24,000 जेके अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम इन दुनिया में आया, उन्हनि पंहिंजी कौम वारनि खे ईमानदारी सेखारी, पंहिंजी उम्मत खे ईमानदारी सां रहणु सेखारियो, गुनाहनि खां बचायो उन्हनि खे। ऐं चोरी, ज़िना, अगवा अहिड़ा जेके शयूं आहिनि, इन्हनि शयुनि खे उन्हनि नबियनि ऐं अल्लाह तबारक व तआला हराम करार ॾिनो आहे, तां कंहिंजे मथां को बि ज़ुल्म न थिए, कंहिंजे मथां को ज़ुल्म न थिए, कंहिंजे माल खे को ग़स्ब न करे, कंहिंजे माल खे हराम तरीक़े सां को न खाए। इन जे लाइ अल्लाह तबारक व तआला आख़िरत जो रखियो आहे, आख़िरत में जज़ा ऐं सज़ा जो बदिलो रखियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, सवाअम महयाहुम व ममातुहुम साअ मा यहकुमून। अल्लाह तबारक व तआला जो इहो जेको फ़ैसिलो आहे, उहो फ़ैसिलो रखियल आहे। अगर ॿिन्ही जो हिकु जहिड़ो हुजे हा, भलाई ऐं बुछड़ाई में फ़र्क़ु न हुजे हा, साअ मा यहकुमून, इहो बुरो फ़ैसिलो हुजे हा। लेकिन अल्लाह तबारक व तआला इंसाफ़ करण वारो आहे। अल्लाह तबारक व तआला इंसाफ़ सां बदिलो ॾींदो। हर इंसान खे आख़िरत में उन जो बदिलो ॾिनो वेंदो, त उहो जेके उन नेक कम कया उन्हनि जे लाइ उनखे उन जो बदिलो ॾिनो वेंदो। नेक अमल वारनि खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रज़ा सां जन्नतुल फिरदौस अता फरमाईंदो, उते राहतूं ऐं सुकून अता फरमाईंदो। ऐं जिन माण्हुनि हिते बुराइयूं कयूं आहिनि, बुछड़ायूं कयूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला जे हुकुम खे न मञियो आहे ऐं सोने रसूल जे तरीक़े ते पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारी न आहे, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ उते ॿिहिड़ी जॻह रखी आहे, जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में फरमायो आहे, उहो जहन्नम आहे ऐं उन जहन्नम जे अंदरि उन्हनि खे अज़ाब थींदो।